अहम खबर आहे अवासा शेर कन्नासी सॼी सिंध में गैर कानूनी तौर रहंदड़ परडेहन खिलाफ कार्रवाई। अमीन हाउस ट्रांजिट केप मां 307 गैर कानूनी परडेहन के वापस रवानो कयो वियो। निकाली ॾिनल परडेहन मां 89 ॿार 37 औरतूं ऐं 191 मर्द शामिल आहिनि। इहो चवणु आहे सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल मेमन जो। अफ़गाननि खे इन करे वापस मोकिलियो पियो वञे छाकाणि त उहे गैर कानूनी तौर तरसियल हुआ। गैर कानूनी परडेहन के वापस पंहिंजे वतन मोकल वारी मुहिम जारी रहंदी। अपडेट कंदासी एक भेरो ॿीहर। सॼी सिंध में गैर कानूनी तौर रहंदड़ परडेहन खिलाफ कार्रवाई। अमीन हाउस ट्रांजिट कैंप मां 307 गैर कानूनी परडेहन के वापस रवानो कयो वियो। निकाले ॾिनल परडेहन मां 89 ॿार 37 औरतूं ऐं 191 मर्द शामिल आहिनि। अफ़गाननि खे इन करे वापस मोकिलियो पियो वञे छाकाणि त उहे गैर कानूनी तौर तरसियल आहिनि। गैर कानूनी परडेहन खे वापस पंहिंजे वतन मोकिलण वारी मुहिम जारी रहंदी। खबर अवासा शेयर कंदासी। सॼी सिंध में गैर कानूनी तौर रहंदड़ परडेहन खिलाफ कार्रवाई जारी। अमीन हाउस ट्रांजिट कैंप मां 307 गैर कानूनी परडेहन के वापस रवानो कयो वियो।